हाणे आउं गुज़ारिश कंदुसि नई टही जी ख़ूबसूरत शाइरा अदी इरम महबूब खे तूं अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। किताब निकिरी पियुसि नेपाल जे हवाले सां। अदी इरम महबूब सिंधी साहब, मोहतरम शौकत हुसैन शोर साहब, डॉक्टर इसाक अंसारी साहब ऐं अदा मुश्ताक गुल। मूंखे अक्सर लॻंदो आहे त मौसम जी किताब पिणु असांजे मूड्स ते असरअंदाज़ थींदा आहिनि। पोइ उहा शाइरी हुजे, सुठी कहाणी, को दिलचस्प नॉवल या सफ़रनामो, इहे समूरा लम्हा जेके असीं इन्हनि किताबनि में जीऊं था असांखे पंहिंजनि ई रंगनि में रंगे छॾी। पर इन खां सवाइ के किताब अहिड़ा बि थियनि जेके ज़ैनेक्स या लेक्सोटेनल जहिड़ी ट्रैंकुलाइज़र्स जूं सिकूं फैलाईंदा आहिनि, जो हथ में खणंदे ई ईअं निंड अची वेंदी ॼण वरहनि जा उजागा हुजनि। पर मां साख सां चवंदसि त डॉक्टर इसाक अंसारी साहब जा किताब इन आख़िरी कैटेगरी में हरगिज़ शामिल न आहिनि। अदा नसीर कंहिं हंधि इरमनुमा खे फिक्शन हाउस चयो आहे, पर जॾहिं अंसारी फैमिली ते नज़र कजे त इहा फिक्शन हाउस मिसल लॻे थी, पीउ खां पुटनि ऐं भाइरनि ताईं। सभु पंहिंजे पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ मुख़्तलिफ़ शोबनि ऐं सिन्फ़नि ते तबे आज़माई करे, सभिनी पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ मुख़्तलिफ़ शोबनि ऐं सिन्फ़नि ते तबे आज़माई करे पाण मंझायो आहे। इन ई ख़ानदान जे लाइक़ फ़र्द डॉक्टर इसाक अंसारी जी का बि तहरीर मूं जॾहिं पढ़ी आहे त इन में ख़ूबसूरती जे अहसास सां गॾु उन ई अंदाज़ जी ॿोली ऐं हुगाव महसूसु थियो जेका मूं पंहिंजे घर में ॿुधी आहे। सादी सूदी, मिठड़ी ऐं सवादी नॉवल ख़ाली बेंच हुजे या सफ़रनामो निकिरी पियसि नेपाल ॾांहुं, अंसारी साहब जे कलम जी काविश सिंधी नसरनिगारी जी दिलकशी में सुहिणो इज़ाफ़ो साबित थी आहे। ख़बर नाहे त डॉक्टर इसाक हुजे ई नाणो त घुम लाड़काणो वारी मशहूरु चवणीअ ते अलाए केतिरो अमल कयो हूंदो, पर ख़ुशी आहे त उन्हनि इन खां बि अॻिते जो जहान असांखे पंहिंजे सुहिणनि लफ़्ज़नि जे जहाज़ में विहारे घुमाइण जी सादत नसीब कई आहे। हूअं बि पंहिंजी हिन सॼे सारे रंगरती दुनिया जी ॻोल्हे तां पेर घुमाइण हर कंहिंजो नसीब किथे, कंहिंजी हसरत, कंहिंजो ख़्वाब ऐं कंहिंजो शौक़ु, ऐं शौक़ जो त कोई मुल्ह ई न आहे। पर इहा हक़ीक़त आहे त हिकिड़ो सुठो सफ़रनामा निगार पंहिंजे पढ़ंदड़ खे सफ़र जी सहूबतूं, हिकांदा ख़र्च पखार, गिहिल पासपोर्ट, वीज़ा, इमिग्रेशन वारे चकरनि में फासाइण बदिरां 200 रुपया ख़र्च कराए घर वेठे मुल्क घुमायो छॾे। ऐं ॿियो इन खां सवाइ ॿियो असांखे भला घुरिजे बि छा। मां सम्झां थी डबल भागनि भरिया आहिनि उहे, मां सम्झां थी डबल भागनि भरिया आहिनि उहे जिन खे पंहिंजी ख़्वाहिश मूजिबि दुनिया ॾिसण जा न रुगो वझ मिलनि था, पर कुदरत खेनि लिखण जी सुहिणी ॾात सां नवाज़े थी। डॉक्टर इसाक अंसारी अहिड़नि ई भाग भरियनि जी सिफ़ में शामिल आहिनि जिन पढ़ंदड़नि ते हिकु लिहाज़ खां अहसान कंदे पहाड़नि जे देस जो ख़ूबसूरत कलमी सैर करायो आहे, जंहिंमें डॉक्टर साहब कंहिं रफ टफ गाइड वांगुरु ख़ुश्क मालूमात जा सोंटा पढ़ंदड़ जे मथे में वहाइण बदिरां निहायत आर्टिस्टिक वे में उते जे सियासी, समाजी, तारीख़ी ऐं मज़हबी पस मंज़र ते रोशनी विधी आहे त केतिरनि ई हंधनि ते सिंध सां मुशाबत जी ॻाल्हि थियल आहे। ऐं इहा दलील आहे इन ॻाल्हि जी त लेखक केॾी न गहराई सां हर शइ खे ऑब्ज़र्व कयो आहे। कॾहिं कॾहिं सियाहत जो शौक़ु हिसास माण्हुनि खे अहसास महरूमी में बि मुब्तला कयो छॾे के चङायूं किन मुल्कनि जा गुड पॉइंट्स असां जॾहिं हूंदे पाण वटि न ॾिसी सघंदा आहियूं त इहा महरूमी तकलीफ़ ॾिए थी, जीअं पंहिंजे कल्चर खे हाईलाइट न करे सघनि। इसाक साहब एयरपोर्ट ते नोट कयो त जीअं नेपाल जे एयरपोर्ट ते लथा आहिनि त उते नोट कयूं त सकाफ़त जा रंग कीअं न निमायो आहे। असां बि त दुनिया जी शाहकार सकाफ़त जा मालिक आहियूं, पर केॾा न बेनियाज़। इन ॾस में डॉक्टर साहब पंहिंजे सफ़रनामे में ॾाढी सुहिणी सलाह ॾिनी आहे त मोहनजोदड़ो ते पंहिंजी सकाफ़त खे उजागर कंदड़ स्टॉल या रेस्टोरेंट वग़ैरह हुअणु घुरिजनि त जीअं उहे उन हंध जी तहज़ीब जो को हिसो लॻनि, न कि ओपरा जो अहसासु मिले। मूंखे लॻे पियो मुंहिंजी स्पीच जेका आहे म्यूज़िकल झंकार सां गॾु शुरू थी वई आहे। तहज़ीब जो को हिसो लॻे, न कि ओपराइब जो अहसासु मिले। पर असां वटि मोहनजोदड़ो ते राग रिहाइण जा मेला मचाए या अजरक जहिड़ो क़ाबिल एहतराम शइ मां स्कर्ट्स ऐं लिबास ठहिराए मॉडलिंग कराइणु या सूबे में आम मोकल कराइण ताईं सकाफ़त शइ करे थी। सफ़र उहो सुठो लॻंदो आहे जेको सफ़र न कराए।
ऐं सफ़रनामो उहो वणंदड़ लॻंदो आहे जंहिंमें ज़िंदगी साह खणंदे महसूसु थिए। डॉक्टर इसाक जो कलम ज़िंदगी जी मस सां चुमचार आहे। हू न रुॻो हर हंधि जाइ शइ ऐं मंज़र खे पंहिंजे मुशाहिदे सां पढ़े थो, बल्कि हुनखे इंजॉय करे ॼाणे ऐं साॻी रीति इन्हनि कैफ़ियतनि जो तसवर हू पंहिंजे पढ़ंदड़नि सां बि शेयर करे थो। मंज़रनि, पहाड़नि, मंदरनि ऐं चहिरनि मां सूंहं ॻोल्हींदड़ इसाक अंसारी साहिब जी लिखणीअ जो अंदाज़ इन करे दिलकश लॻो जो इन में दिलि छुईंदड़ तशबीहूं, नरम अहसासनि सां गॾु किन जाइनि ते किताब पढ़ंदे पाण रादो मुर्क जा पोपट उॾाईंदड़ सुहिणा जुमिला ॾाढा सुहनि था, जीअं दुआ जी क़बूलियत ते पाण खे पहुतल महसूसु करणु या बस में सफ़र दौरान हेडफोन्स लॻाए म्यूज़िक ॿुधंदड़ छोकिरे खां हिकु ॿ सुवाल करण ते उन जे एक्सप्रेशन्स ऐं एक्शन्स खे इंजॉय करणु। साॻी तरह सां हिकु हंधि बैरे जो मायूस बदिरां माउस थियणु, इहे नंढड़ा नंढड़ा वाक़िया या नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं इन सफ़रनामे खे पढ़णु शुरू करण खां वठी आख़िर ताईं दिलि चए थी त जेसिताईं पूरो न कजे इन मां हथु न कटिजे। इहे लेखक जी कामयाबी जो सबूत आहिनि। किताब जो टाइटल तोरे बैक कवर ॿई निहायत ख़ूबसूरत, पर बैक ते फेसबुक वारनि कमेंट्स जो अक्स नई जिद्दत ऐं वणंदड़ थी लॻे। आख़िर में मां इहो ई चवंदसि त ख़ुदा करे इसाक अंसारी साहिबु ईअं ई नित नवां मुल्क घुमी हिकु पासे पंहिंजी सियाहत वारे शौक़ जी पुराई कनि त ॿिए पासे असांखे संदुनि नित नयूं अदबी वैराइटीज़ पढ़ण लाइ मिलंदियूं रहनि।